ठटे ऐं सुजावल ज़िले जे 53 माहीगीरनि खे फौरी तौर हिंदुस्तान जी जेल मां आज़ादु कयो वञे। गारो में साहिल वेलफेयर ट्रस्ट जी ऑफिस में मच्छी मारण वारे मसइले बाबति अहम प्रेस कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंमें चेयरमैन साहिल वेलफेयर ट्रस्ट डॉक्टर मोहम्मद अफज़ल ऐं मीडिया कोऑर्डिनेटर मोहम्मद अली खटक चयो त सिविल सोसाइटी ॿिया ज़िम्मेदार आहिनि जेके बि हिते मौजूदु आहिनि, साहिल वेलफेयर जी टीम उन सभिनी खे वेलकम करियो। अॼु जी असांजी प्रेस कॉन्फ्रेंस सिर्फ़ु ॿिनि पॉइंटनि ते आहे। हिकिड़ो मेजर पॉइंट त हीअ आहे त असांजे मुल्क जो वफ़ाक़ी वज़ीर आबी वसाइल अली ज़ैदी साहब जंहिंजे अचण खां पोइ पोर्ट एंड शिपिंग जी मिनिस्ट्री में जेतिरे क़दुरु करप्शन थी आहे, असां उहो बयानु नथा करे सघूं। माहीगीरनि जे लाइ जेके भेट आहिनि उन्हनि में बि अख आहे। माहीगीरनि जे लाइ जेके हुन जूं ज़मीनूं आहिनि उन्हनि खे उहो सोसाइटियूं ठाहे विकण जे लाइ तयारी करे पियो। हिन खां सवाइ हाई कोर्ट जे हुकुम ते जेके ट्रेलर्स या गैर मुल्की फिशिंग कंपनियुनि खे मने कयो वियो त हू पाकिस्तान जे पाणीअ में अची कंहिं क़िस्म जी माहीगीर न कंदा। अली ज़ैदी पंहिंजा पावर इस्तेमालु कंदे करप्शन खे वधाईंदे हुन गैर मुल्की फिशिंग एजेंट ट्रालर्स खे इजाज़त ॾिनी आहे त हू बेशक अची असांजे पाणी में मच्छी मारी माहीगीरी कनि, जेको असांजे मक़ामी माहीगीरनि जे लाइ वॾो इस्तेसाल आहे, उन्हनि लाइ वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे। असीं मुतालबो कंदासीं पाकिस्तान जी हुकूमत खां, सिंध हुकूमत खां त अली ज़ैदी जा इहे गैर क़ानूनी जेके अमल आहिनि उन्हनि खे रोकियो वञे ऐं मक़ामी माहीगीरनि जो इस्तेसाल बंदि कयो वञे। ॿी सूरत में असीं प्रेस क्लबनि ते असीं धरणा ॾींदासीं, असां रैलियूं कढंदासीं। असीं अली ज़ैदी जे ऑफिस जे अॻियां हज़ारे माण्हुनि जी तादाद माण्हू वठी वञी असीं वॾी माहीगीर वठी वञी असीं अली ज़ैदी जे ऑफिस जे गेट ते बि वञी जेको धरणो ॾींदासीं। इनशाअल्लाह असीं का बि जेके मक़ामी माहीगीर आहिनि हुननि सां को बि ज़्यादती बर्दाश्त कोन कंदासीं। हू बेशक अली ज़ैदी हुजे, बेशक इमरान ख़ान हुजे या हिन खां बि को ॿियो डॉक्टर साहब हुजे। मुल्क में माहीगीरी जेकी वॾा ट्रेलर थींदा आहिनि, चाइनीज़ जे तरफ़ां चाइनीज़ खणी ईंदा हिते मच्छी मारींदा आहिनि, बचो उन्हनि जो वॾो सभु खणी ईंदा आहिनि। हुन ते हाई कोर्ट पाबंदी ॾिनी, सम्झे। उन पाबंदी जे बावजूदि हुन पाबंदी खे हाई कोर्ट जे हुकमनि खे रद्द कंदे उन्हनि ट्रेडर्स खे जेको आहे सो इजाज़त ॾेई छॾी। हुननि ट्रेडर्स खे इजाज़त ॾियण सां असांजा मक़ामी माहीगीर जेके आहिनि उन्हनि जो तमामु वॾो हिकिड़ो लॉस थींदो, सम्झे। ऐं हीउ जेको बि ज़र मुबादला आहे पाकिस्तान बजाए ॿियनि मुल्कनि में उहो शइ उहा इकनॉमी हुननि जी मज़बूत थींदी, असांजी इकनॉमी खे जेको आहे वॾो फ़र्क़ु पवंदो। उन सां गॾोगॾु असां जेके ग़रीब माहीगीर वीचारा आहिनि इन रोज़गारी इहो हुननि जो उहो वीचारा दरबदर थी वेंदा, सम्झे। त असीं मज़बूत कंदासीं, प्लस हुकूमत पंहिंजे फेडरल गवर्नमेंट खे मुतालबो कंदासीं जेके ट्रेडर्स आहिनि उन्हनि खे रोकियो वञे। अली ज़ैदी जा जेके गैर क़ानूनी इक़दामात आहिनि उन्हनि खे नोटिस वरितो वञे। प्रेस कॉन्फ्रेंस में कमरुद्दीन बलोच, मीर मोहम्मद जत, रईस अरशद ऐं पुनल ज़रदारी, मक़सूद जोखियो, मोहम्मद हनीफ़, अली मोहम्मद समेत फिशरीज़ बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदा, जोखिया रईस साले मोहम्मद चांडियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।